आवदा तू हेठ लहिया पांजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ। आवदा तू हेठ लहिया पांजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ। घर को निकिता त जीअं पाणी रस्ते में हो हुते खेॾनि पिया त हुते ॿुॾी विया अथई। 5 फुट से पानी आहे अथई, ख़बर ई नथी पए पाणी। नंढड़ो ॿार अॻिते हलंदा विया, हिकिड़ो ॿिए खे बचाए ॿियो बि ॿुॾी वियो। 2 नियाणियूं त हुनजो घर त उजड़ी वियो अथनि। छा दाऊं करे करे मरी आया, कोई दाद फरियाद नथो अला अख़्तियारनि खे असांजो दाद फरियाद कनि। बरसातुनि खां वठी असांजे ॻोठ जे अंदरि पाणी बीठल आहे। जितां ही घर जेके तक़रीबन ये असांजा घर आहिनि उन्हनि में मुसलसल पाणी आहे। जितां नंढड़ा ॿार अचनि था वञनि था त उन्हनि खे ख़बर नथी पए त हितां पाणी केतिरो नंढो आहे केतिरो वॾो आहे। असां वस वारनि खे बरसातुनि खां वठी रोईंदा रड़ंदा रहिया आहियूं। एतिरे क़दुरु जो असां केस बि दाख़िल करायो आहे राणीपुर कोर्ट में, जेको हले थो पियो। हाज़िरियूं रोज़ टाउन ऑफिसर अचनि था, विज़िट करे हलिया था वञनि। असांजो कोई तदारक न थियो सर। अॼु जो नतीजो इहो आहे जो असांजा 2 मासूमड़ा ॿुॾी मरी विया आहिनि। बरसात जे बीठल पाणी जे करे बहुत पेश आयो आहे, जेको पाणी इंतज़ाम न कढरायो। उनजो सबबु इहो थियो जो अॼु 2 मासूम जानियूं हली वयूं ऐं उहो तव्हां ॾिसो था पिया त कीअं कहर थियो आहे। हिकु मासूम जा जेको आहे 2 जेको हिकिड़ी धीउ जेका 13 सालनि जी, पुटु 10 सालनि जो, उहे फ़ौत थियनि ऐं उहे उनजो को तदारक न थियो। बेहसी